अस्सलाम वालेकुम। अॼु ही असां मॉडल पेपर जेको आहे हिन तारीख़ 10 तारीख़ ते 10 मार्च ते मां कंडक्ट कयो। इन खे असां सॉल्व कंदासीं, ठीकु आहे न। ही सिंधी जो आहे जंहिंमें 50 MCQs आहिनि सिंधी जा। ही पेपर जेको मॉडल पेपर आहे इहो ॿिन्हिनि जे लाइ आहे, SST जनरल जे लाइ बि ऐं गॾोगॾु ही सिंधी लेक्चरर जे लाइ बि आहे। इन जे करे हिननि खे मां 50 MCQs ते जेको आहे सो ठाहियो ऐं मां कोशिशि कई त हर हिकु सुवाल में मां वधि खां वधि इंफॉर्मेशन ॾियां। हक़ीक़त में अॻिते ॾिसंदव त हिकिड़ो MCQs आहे त हिकिड़ो, पर इन में 2-3 MCQs घटि में घटि समायल हूंदा। त असां हिन खे ॿिनि पार्ट्स में जेको आहे उहो सॉल्व कंदासीं। 25 MCQs हिन पार्ट में, 25 MCQs असां ॿिए पार्ट में हिन जा सॉल्व कंदासीं। त शुरू था कयूं। पहिरियों जेको सुवालु आहे उहो आहे सिंधीअ जो पहिरियों दर्सी किताबु बाबनामो दीवान नंदीराम मीरचंदाणी लिखियो, ॿुधायो त इहो कहिड़े साल में लिखियो। त हिन जो जेको सही जवाबु आहे उहो 1853, यानी बी ऑप्शन सही आहे। सवाल नंबर ॿियो आहे सिंधीअ में मज़मून नवीसी 1860 में शुरू थी, ॿुधायो त सिंधीअ जो तनक़ीद ते पहिरियों किताबु मीज़ानुल शेर 1875 इन में इहो किताबु छपियो, कंहिं लिखियो। हाणे हिन MCQs में बि ॾिसो त मज़मून नवीसी कॾहिं शुरू थी, तनक़ीद ते पहिरियों किताबु कहिड़ो आहे, इहो MCQs ठहंदो कहिड़े साल में। त इहे एतिरा मां इन में कोशिशि कई त 2 खां 3 MCQs हिकिड़े सुवाल में उन जा जेको आहे सो समाया। त हिन जो जेको सही जवाबु आहे उहो आहे असांजो जेको आहे इन में मोहम्मद फ़ाज़िल शाह। हिन जो ऑप्शन नंबर बी जेको आहे उहो सही आहे। सवाल नंबर 3 आहे हू पहिरियों उरूज़ी शाइर जंहिं गज़ल में सिंधी माहौल खे दाख़िल कयो ऐं गॾोगॾु हू सिंधी जो पहिरियों साहिब दीवान शाइर बि आहे, इहो केरु आहे। हाणे हीउ जेको ऑप्शन आहे डी, इहो सही आहे। आखूंद गुल मोहम्मद हालाई हुयो इहो, ठीकु आहे। अॻिते था हलूं। सवाल नंबर 4 आहे पथर ते लीको तलाश ऊचा ॻाट पहाड़ुनि जा ॾिठमि अण ॾिठल ऐं सूरज हूंदे मुरझायल किताब कंहिंजा लिखियल आहिनि। हाणे इन में जेको सही ऑप्शन आहे चइनी मां उहो आहे नजम अब्बासी, ऑप्शन डी। सवाल नंबर 5 शेख हमाद जमाली नूह होथियाणी इसहाक आहंगर ऐं काज़ी कादन कहिड़े दौर जा शाइर आहिनि। त इन जो जेको सही जवाबु आहे उहो समन जे दौर जा, यानी ऑप्शन बी जेको आहे उहो सही आहे। सवाल नंबर 6 आहे सैयद मीरा मोहम्मद शाह ॻोठ ट्रिखड़ में, मिर्ज़ा कलीच टंडे ठोड़े में, अली बाबा कोटड़ी में, उमर बिन दाऊद पोटो टल्टी में ऐं अलामा आई काज़ी ॻोठ में पैदा थियो। हिते सभिनी जा ॻोठ ॿुधायो आहे, अलामा आई काज़ी जो छड़ो ॻोठ पुछियो आहे। त ऑप्शन नंबर बी सही आहे, पाट शरीफ़ में, ठीकु आहे। सवाल नंबर 7 आहे ॻाल्हियूं ॻोठ वणनि जूं तारीख़ मज़हर शाहजहानी ऐं मकली नामो कंहिंजा तहक़ीक़ी मकाला ऐं मज़मूननि जा किताब आहिनि। त इन में जेको ऑप्शन सी आहे उहो सही आहे, हसामुद्दीन राशिदी जान इहे। उन खां पोइ 8 नंबर दिल जी दुनिया, सर्द लाश जो सफ़र, तारीख़ जो कफ़न ऐं रनी कोट जो ख़ज़ानो अमर जलील जा किताब आहिनि। ॿुधायो त हुन नेठि गूंगे ॻाल्हायो समेत कुल केतिरा नाविल लिखिया आहिनि। इन में ऑप्शन ए जेको आहे उहो सही आहे, फ़क़ति हिकिड़ो नाविल इहो ई नेठि गूंगे ॻाल्हायो लिखियो अथसि। सवाल नंबर 9 आहे हुनखे कहाणियुनि जे मजमूए चांदीअ जूं तारूं लाइ पाकिस्तान राइट्स गिल्ड तरफ़ां इनाम मिलियो ऐं ख्वाब ख़ुशबू छोकिरी ऐं प्यार पनाहूं छांवरा संदसि जा लिखियल नाविल आहिनि। ॿुधायो त इहो या इहा केरु आहे। त हिन जो जेको सही जवाबु आहे उहो ऑप्शन डी आहे, महताब महबूब आहे। सवाल नंबर 10 कहिड़े रिसाले अमर जलील नंबर ऐं नसीम खल नंबर शाया कया। इन में जेको ऑप्शन सी आहे उहो सही आहे। इहो रिसालो जेको आहे उहो सोहिणी रिसाले इहे पब्लिश कया। सवाल नंबर 11 आहे जग मिड़ियो ई सपनो ऐं किथे त भञिबो थक मुसाफ़िर कंहिंजूं आतम कहाणियूं आहिनि। हाणे इहे जेके बि आतम कहाणियूं आहिनि इहे शेख अयाज़ जूं आहिनि, 2 आतम कहाणियूं, ठीकु आहे। सवाल नंबर 12 आहे कलोड़नि जे दौर खे सिंधी अदब जो सुनहरी दौरु चइबो आहे। ॿुधायो त कहिड़े दौर खे सिंधी अदब जो अवाइली या इब्तिदाई दौरु चइबो आहे। त ऑप्शन ए सही आहे, सूमरनि जे दौर खे चइबो आहे। सवाल नंबर 13 आहे समन जे दौर जो वॾो शाइर काज़ी कादन, अरगुननि जे दौर जो शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारो ऐं टालपुरनि जे दौर जो वॾो शाइर आहे। हाणे इन्हनि मां कहिड़ो आहे।
13 नंबर जेको सुवालु आहे उन जो जवाबु आहे सी, सचल सरमस्त। हाणे ही हर हिक जे दौर जा मां वॾा वॾा शाइर ॿुधाया ऐं सचल सरमस्त जो पुछो, ऐं सचल सरमस्त जो तालुक़ बि जेको आहे उहो टालपुरनि जे दौर सां आहे। ठीकु आहे। उनखां पोइ सवाल नंबर 14, नियाज़ हुमायूनी जो असुलु नालो मुश्ताक अहमद, बुरदे सिंधी जो मोहम्मद रमज़ान, सोज़ हालाई जो अल्लाह ॾिनो ऐं तनवीर अब्बासी जो डेश आहे। हाणे हिते तनवीर अब्बासी जो असुलु नालो वियो आहे, जंहिंजो ऑप्शन नंबर जेको आहे उहो बी सही आहे, नूर नबी। ठीकु आहे। सवाल नंबर 15 आहे, घड़ोली ऐं झोलणो सिन्फ़ूं सचल सरमस्त ईजाद कयूं, ॿुधायो त मरसियो ऐं हिजो गोई सिन्फ़ूं कंहिंजी ईजाद आहिनि। हिन में जेको ऑप्शन सी आहे सैयद साबित अली शाह, उहो सही आहे। सवाल नंबर 16, सिंधी में रज़मिया शाइरी, यानी रज़मिया शाइरी छा हूंदी आहे, जेका जंगियुनि ते, जंहिंमें जंगियुनि जो ज़िक्र हुजे, जंगियुनि ते सूमरनि जे दौर में शुरू थी। ॿुधायो त उन जे दौर में अज़ीम रज़मियो कंहिं ठाहियो, त इन जो सही ऑप्शन सी आहे, भागू भान ठाहियो। सवाल नंबर 17 आहे, ॼाम लाखो ऐं मेहर राणी, ॼाम लाखो ऐं ओॾिणे, ॼाम अढो ऐं होथल परी ऐं नूरी ॼाम तमाची कहिड़े दौर जा रूमानवी दास्तान आहिनि, त इन जो ऑप्शन जेको आहे सी, समन जे दौर जा, इहो सही आहे। ठीकु आहे। सवाल नंबर 18 आहे, मोहम्मद रमज़ान ठटवी बयानुल आरफीन किताब लिखियो। अहम आहे बि सवाल। मोहम्मद रमज़ान ठटवी बयानुल आरफीन किताब लिखियो, जंहिंमें 93 बैत शाह करीम बुलड़ीअ वारे जा आहिनि ऐं डेश बैत काज़ी कादन जा, त इन जो ऑप्शन सी सही आहे, 7। सवाल नंबर 19 आहे, ड्रामनि जी शुरूआति अंग्रेज़नि जे दौर में थी, ॿुधायो त सिंधीअ जो पहिरियों ड्रामो कहिड़े साल में कराची में स्टेज ते करे ॾेखारियो वियो। इन जो जेको सही ऑप्शन आहे उहो सी आहे, 1894 में। सवाल नंबर 20 आहे, सिंधी जी हाणोकी रस्मुल ख़त कहिड़े साल में ठही, त हिते थोरी टाइपिंग मिस्टेक आहे, इन जो ऑप्शन बी बि सही आहे, डी बि सही आहे, 1853। सवाल नंबर 21, शाह लतीफ़ सुर देसी में ससुई पुनू, सुर खाहोड़ी में सीलानी फ़कीरनि ऐं जोगियुनि, सुर कांबोड में नूरी ऐं ॼाम तमाची ऐं सुर डेश में सिज चंड तारा कतियुनि जो ज़िक्र कयो आहे। हाणे हे सुर ॿुधाया, उन्हनि जो ज़िक्र बि ॿुधायो त कहिड़े सुर में छा जो ज़िक्र आहे, त हिन जो ऑप्शन ए जेको आहे उहो सही आहे, सुर खंभात में सिज चंड तारा कतियुनि जो ज़िक्र आहे। उनखां पोइ सवाल नंबर 22 आहे, शाह अब्दुल लतीफ़ सां 3 किताब क़ुरान मजीद, मसनवी रूमी ऐं डेश सदाईं गॾु हूंदा हुआ। हिन जो ऑप्शन बी सही आहे, शाह करीम बुलड़ीअ वारे जो रिसालो। सवाल नंबर 23 आहे, डेश खे मदाह सिन्फ़ जो मौजूदु सॾियो वञे थो, हिन मदाह क़ैद दौरान लिखी ऐं संदसि जो मक़बरो हैदराबाद में आहे। इहो केरु आहे? इहो जेको आहे सरफराज़ कलोड़ो, मियाँ सरफराज़ कलोड़े जेको आहे मदाह जो सिन्फ़ आहे। ठीकु आहे, मौजूदु आहे। उनखां पोइ सवाल नंबर 24 आहे, शाह अब्दुल लतीफ़ कामा सचल सरमस्त ऐं डेश सिंधी क्लासिकल शाइरीअ जा ट्रेडू सॼा वेंदा आहिनि। हिन में जेको सामी आहे उहो सही आहे। सवाल नंबर 25, सचल सरमस्त खे हफ़्ते ज़बान शाइर बि चयो वेंदो आहे, ॿुधायो त हुन कहिड़ी ज़बान में शाइरीअ में, कहिड़ी ज़बान जी शाइरीअ में आशिकार तख़ल्लुस कमांदो आहे, त इन जो सही ऑप्शन बी आहे, फ़ारसी में। त ही 25 थिया। असां 25 ॿिए जेके आहिनि सो वीडियो में शेयर कयूं था। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस वीडियो।